सिंध में रहंदड़ ट्रांसजेंडर्स पारां हैदराबाद में मुहूर्त मार्च कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ख़्वाजा सराउनि वॾे अंग में शिरकत कई। मुहूर्त मार्च खां अॻु थियल हिकु तक़रीब में ॻाल्हाईंदे ख़्वाजा सराउनि पंहिंजे बुनियादी इंसानी हक़नि जी गुर कई। हमारे मुतालबात बहुत बेसिक हैं। हमारे बेसिक ह्यूमन राइट्स, जीने का हक, कमाई का हक, बाहर निकलने का हक है। हम कुछ एक्स्ट्रा नहीं मांग रहे, कोई शादी ब्याह का हक कोई नहीं मांग रहे, हमारे कोई वेस्टर्न इन्फ्लुएंसेस नहीं है। हम अपने कल्चर से चलते हैं और हमें बस जीने का हक चाहिए, जो कि हम मांग के रहेंगे और हम लेके भी रहेंगे। असांजा ही बुनियादी जेके मुतालबा है ना रुगो ही कंप्लीट थियण घुर्जे, बल्कि मां सम्झांसि थी ट्रांसजेंडर कम्युनिटी हिन डिमांड्स जे लाइ यकी पंहिंजा राइट घुरे पई, राइट्स ॾियणा पवंदा। हिकिड़ो ॾींहुं मां सम्झांसि थी अहिड़ा ॾींहं जेकॾहिं मल्हाईंदा वेंदा, पोइ हिकिड़ो ॾींहुं ईंदो जीअं स्टेट खे मां सेंसिटाइज़ करे छॾंदासीं, शयूं क्लियर थी वेंदासीं। ऐं इहे जेको मैसेज आहे न, जेके ट्रांसजेंडर कम्युनिटी पंहिंजे हक़नि जे लाइ ॻाल्हाए थी, तव्हांखे डिफरेंट प्लेटफॉर्म ते नज़र ईंदी आहे। हिननि खां पोइ स्टेट जी ज़िम्मेवारी हूंदी, माना हिननि के बराबरी ऐं जेकी अणबराबरी को जेको कॉन्सेप्ट आहे हुनखे ॾहाराइणो पवंदो। जो हमें माशरे की तरफ से, सोसाइटी की तरफ से अभी तक मिले नहीं है, वही हम डिमांड कर रहे हैं। चाहे वो रेजिडेंसी की हो, चाहे वो बेसिक हुकूक हो, चाहे हेल्थ पे बात हो, वो सारे ही बात कर रहे हैं। मार्च जेको आहे इहो असांजो पंहिंजो मार्च आहे ऐं इहो पहिरियों मार्च आहे या पहिरीं सियासी तहरीक आहे जेकी हिते फर्स्ट टाइम हैदराबाद में थी थिए, ॿ दफ़ा कराची में थी चुकी आहे। बेसिक ह्यूमन राइट्स जा असांजा मुतालबा आहिनि। असांखे रोज़गार खपे, असांखे तालीम खपे, असांखे नौकरियूं खपनि। जेके तव्हांखे हक़ मौजूदु आहिनि, असां उहे ई हक़ था घुरूं। असां का बि बाउंड्री ऐं लिमिटेशंस क्रॉस नथा कयूं। ऐं अॼु असां पंहिंजी स्ट्रीट पावर तव्हांखे ॾेखारींदासीं त हाँ, असां बि रोडनि ते अची सघूं। और कराची में जैसे कि 2 सक्सेसफुल मुहूर्त मार्च हो चुके हैं, थर्ड जो है वो हैदराबाद ने ऑर्गेनाइज़ किया है। हम अपनी सपोर्ट पूरी दिखाएंगे, हमारी पूरी कम्युनिटी आई है, क्योंकि हमारे लिए कोई राइट्स आई थिंक कहीं पे भी अवेलेबल नहीं है। अगर हमें कहीं पे भी हमारे राइट्स चाहिए तो हमें खुद जंग करनी होगी। जैसा कि अभी शहजादी ने बताया है और भी जो एक्टिविस्ट हैं सब ने बताया है, सबके सेम मुतालबे हैं। अगेन एंड अगेन रिपीट करके मेरे ख्याल से वो मुतालबे पूरे हमारे होने नहीं हैं। अब तो मैं डिसहार्ट हो गई हूँ। ख़्वाजा सराउनि जे मुहूर्त मार्च ऐं तक़रीब में मुख़्तलिफ़ औरत तंज़ीमनि ऐं इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ जमातनि जा नुमाइंदा बि शरीक थिया। मुहूर्त मार्च 3-4 सालनि खां थींदो अचे थो ऐं असां ट्रांसजेंडर राइट्स ते कमु था कयूं, त असां हिननि जा अलाए आहियूं। ऐं हर साल कुझु जेके इनसे डिमांड्स हूंदियूं आहिनि, जंहिंमें एजुकेशन आहे, हेल्थ आहे, जेको बिहेवियर आहे उहो आहे, जेका जॉब कोट आहे उहो आहे, जेको माण्हुनि जा रवैया आहिनि उहो आहे, जेको पेरेंट्स जा आहिनि, त इन इहो चई सघिजे थो त उनमें इलाही सारियूं डिमांड्स हूंदियूं आहिनि जेके असां हर साल रखंदा आहियूं ऐं पूरो साल वरी उन ते कोशिशि कंदा आहियूं त उन में जेको आहे सो 1 बाय 1 स्टेट ऐं गवर्नमेंट उन ते कमु करे ऐं उन्हनि में जेको आहे सो बहितरी आणे। उन मां कंहिं हद ताईं जेको आहे सो कोटा रखी वई आहे, लेकिन उहो जेको कोटा रखी वई आहे उहा तमामु थोरी आहे। हिननि जी जेका पॉपुलेशन आहे उन खां वधीक आहे। सो इन टाइप जूं इलाही सॼियूं डिमांड्स आहिनि। सो जेके आहिनि हींअर थोरी देरि में कम्युनिटी बि तव्हांजे अॻियां प्रेज़ेंट कंदी ऐं इहे ई जेके डिमांड्स आहिनि असां बि एज ए सिविल सोसाइटी हुकूमत का डिमांड था कयूं त ट्रांसजेंडर कम्युनिटी के ॾिना वञनि। मां ट्रांसजेंडर त न छा सनफ़ी बुनियादनि ते हिननि खे हक़ आहे त हू कंहिं सां रहनि, पर असांजो समाज ई एॾो बदहाली जो शिकार थी वियो आहे, इंतिहा पसंदी जो शिकार थी वियो आहे। न हिननि खे तालीम जो आहे, अड़े हिननि खे पंहिंजो घर खां बि कढी ॿाहिरि फिटी करे थो वञे। त हीअ पंहिंजे हक़ जे लाइ, पंहिंजी सुञाणप जे लाइ, पंहिंजी शनाख़्त जे लाइ अगरि हीअ पाकिस्तान रियासत खां पंहिंजो हक़ घुरणु चाहिनि था त WDF ऐं नारी जमू महाज़ इन्हनि सां हमेशह गॾु रहंदी। मां सम्झां थी हिननि जो जबर जेको आहे उहो तबक़ाती ऐं सिन्फ़ी बुनियादनि ते आहे ऐं जेसिताणी हीअ तबक़ाती ऐं सिन्फ़ी बुनियादनि ते पंहिंजी जदोजहद खे सियासत सां न जोड़ींदा, तेसिताणी हिननि जा मसइला सिर्फ़ु उन हद ताईं हल न थी सघंदा। मज़ाहिमत में ई इन्हनि जो मां सम्झां थी त हिननि खे के नतीजा मिलंदा ऐं हीअ मज़ाहिमत कनि था ऐं हिननि जी मज़ाहिमत खे सुर्ख़ सलाम। उहे हुकूक आहिनि जेके असांजा हुकूक आहिनि, छो जो असां सभु इंसान आहियूं। असां ॾिसूं था कि इन दुनिया जे अंदरि, इन मुआशरे जे अंदरि इहो फ़र्क़ु कयो थो वञे कि कंहिंजी जिन्स कहिड़ी आहे, कंहिंखे जीअण जो हक़ु आहे, कंहिंखे कोन्हे, ईअं न आहे। असां सभु इंसान आहियूं, असां सभिनी खे जीअण जो हक़ु आहे, साह वठण जो हक़ु आहे, एजुकेशन हासिलु करण जो हक़ु आहे, आज़ादी सां घुमण जो हक़ु आहे। ऐं हिते अॼु इन मार्च में सभिनी खां जेकी वॾी अहम ॻाल्हि आहे इहा आहे कि जेके इहे फ़र्क़ु आहिनि इहे मिटाए करे इंसान खे इंसान सम्झो वञे। छो त असां सम्झूं था जेके बि कमज़ोर
जेके हुकूक खां महरूम तबका आहिनि उन्हनि जी गॾियल जदोजहद खां सवा कंहिं बि तबके जी जेका हुकूक जो तहफ़ुज़ आहे उहो नामुमकिन आहे। सो मां हिन मार्च खे वेलकम कयां थी ऐं असां चाहियूं था असां सभिनी खे गॾिजी ट्रांस कम्यूनिटी जे हक़नि लाइ आवाज़ उथारणु घुरिजे। हैदराबाद के डिप्टी कमिश्नर ज़ैनुल आबदीन मेमून और SSP हैदराबाद डॉक्टर फ़र्रुख लंजार भी मूरत मार्च और तकरीब में ख़ुसूसी तौर शिरकत कई। सिंध ट्रांसजेंडर कम्युनिटी जी पारां हिते सिंध मूरत मार्च जो इनक़ाद कयो वियो आहे। मुंतज़मीन ऐं जेतिरा पार्टिसिपेंट्स आहिनि उन तरफ़ां इहो मैसेज आहे त ट्रांसजेंडर्स खे इक्वल अपॉर्चुनिटी ऐं इक्वल पार्टिसिपेशन जा मौक़ा फ़राहम कया वञनि, चाहे वो एजुकेशन हुजे, एम्प्लॉयमेंट हुजे या कम्युनिटी पार्टिसिपेशन हुजे। त असांजे पंहिंजे जेके ट्रांसजेंडर कम्युनिटी आहे उन सां गॾु हिते उन्हनि जी जेकी बि जाइज़ डिमांड्स आहिनि उन जी पैरवी था कयूं ऐं असां उनखे सपोर्ट था कयूं। त गवर्नमेंट ऑफ सिंध का अगरि पॉलिसी मेकिंग करे थी त इन में ज़रूरु उन्हनि खे शामिलु कयो वञे। कम्युनिटी जो को तमामु इंटीग्रल पार्ट थी सघनि था, ऑलरेडी आहिनि। बायोलॉजिकल कुछ अहिड़ा फैक्टर्स आहिनि जंहिंजे करे हीअ वीचारा मार्जिनलाइज़ थियनि था, एक्चुअली मार्जिनलाइज़ कम्युनिटी इहे ई पंहिंजा बणिजनि था हिते। त ज़रूरु कोशिशि कंदासीं त इन्हनि खे उहे मौक़ा मिलनि जेके ॿियनि खे था मिलनि। त इहा बि हिकिड़ी मतिलबु माशाअल्लाह हिकिड़ी रेगुलर कम्युनिटी वांगुरु, रेगुलर कम्युनिटी मेंबर वांगुरु अॻियां वधनि ऐं सोसाइटी खे इम्प्रूव करे सघनि। ट्रांसजेंडर कम्युनिटी असांजे मुआशरे जो हिसो आहे, असांजे लाइ उहे रिस्पेक्टेबल आहे जीअं को ॿियो मुआशरे जो सेगमेंट हुजे। त हिते अचण जो मक़सदु इहो ई हो त उन जी इंटीग्रेशन में हेल्प कयूं, उन जे मुआशरे जो हिकिड़ो पॉज़िटिव फ़र्द थियण जी कोशिशि कनि था, उन में उन्हनि खे असां सपोर्ट कयूं ऐं असां इहो पैगाम ॾियूं त असां उन्हनि सां गॾु बीठूं। मूरत मार्च ऐं तकरीब में मुख़्तलिफ़ गीतनि ते ख्वाजा सराउन रक़्स बि कयो ऐं पंहिंजे बुनियादी मसइलनि खे उजागर करण जी भरपूर कोशिश कई। सिंध में रहंदड़ ख्वाजा सरा हाणे पाण में मुतहद थी रहिया आहिनि। हिन खां अॻु हू ॿ भेरा सिंध जी राजधानी शहर कराची में मूरत मार्च बि करे चुका। सरकार के घुर्जे त हू ट्रांसजेंडर्स जे बुनियादी मुतालबनि खे हल करे त जीअं ख़ुदा जी ही ख़ल्क़ बि बराबरी ऐं सरासरी जे बुनियाद ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघे। कैमरामैन न्याज़ मला सां गॾु फैज़ खोसो, टाइम न्यूज़, हैदराबाद।